पवन मारन मिठियूं ॻाल्हियूं समुदम मारन मिठियूं ॻाल्हियूं मारन मिठियूं ॻाल्हियूं सागिले सम्झूं प्यालियूं समुदम में यादि पवन दम दम थियूं यादि पवन मारुन मिठियूं ॻाल्हियूं। इहो आवाज़ जॾहिं विरहाङे खां अॻु शादियुनि मुरादियुनि ऐं फ़ोनूं ते हलंदो हो त उन वक़्तु मौसीक़ी जे शौक़ीननि खे मस्त बनाए छॾींदो हो। इहो आवाज़ हो ख़ान साहब अलहदीन नूनारीअ जो, जेको सरज़मीन सिंध जो सदाबहार गायक थी गुज़रियो आहे। हिन 1885 में सखर वेझो ॻोठ बागड़जी ज़िले शिकारपुर में जनमु वरितो। ॾिसो, पहिरीं त सॼी सिंध खे ख़बर आहे त असांजो जेको इंडिजीनियस या असांजो जेको सिंध जो सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ सिंधी माउ जो फर्ज़ंद को गवैयो क्लासिकल दुनिया में पंहिंजो नाले सां अची पंहिंजी सुञाणप पैदा कयईं त पोइ अलहदीन नूनारी आहे। अलहदीन नूनारीअ जी ॾिसो ख़ुशनसीबी बि आहे ऐं हिकिड़े हवाले सां आउं सम्झां थो त हीअ कॉम्पिटिशन बि तव्हां उनखे सॾे सघो था, छाकाणि त हीअ उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान ऐं उनखां अॻु में असीं जेके ॾिसंदासीं त पोइ असांखे आशिक़ अली ख़ान ऐं उस्ताद उमेद अली ख़ान ऐं पोइ बेबा ख़ान जेको असांजे ग्वालियर घराणे जा, हीअ सभु वॾा गवैया आहिनि असांजे बर सग़ीर जा, जे इन जे मुक़ाबले जो असीं कंहिंखे ॿिए खे नथा तसवुरु करे सघूं। हीअ टॉप जा गवैया आहिनि। पर असांजी सिंध में सदारंगी गायकी तव्हांखे ख़बर आहे त असीं दरगाहुनि ऐं उतारनि जा जेके म्यूज़िक लवर्स आहियूं। असांजे सोफ़ियाणी मौसीक़ीअ जो तरीक़ेकार आहे, लोक मौसीक़ी असांजे सिंध जो ख़ासि हवालो आहे। पर असांजो अलहदीन नूनारी साहब जेको आहे उनखे बिल्कुलु वसूख़ असां चई सघूं था त पूरी दस्तरस सां, छाकाणि त जेको क्लासिकल ॻाइणु आहे जेसिताईं रियाज़त न आहे, जेसिताईं महिनत न आहे ऐं पोइ कुदरत जी गवैये खे जेकॾहिं का ख़ासि इनायत न आहे त तेसिताईं उहो कुझु नथो करे सघे। त हिकिड़ो त हुन पंहिंजे उस्तादनि खां हीअ जेका आहे न ॿुधी सिखिया बि वरिती आहे असांजे ख़ान साहब अलहदीन नूनारी साहब। ऐं ॿियो ख़बर अथव जेको हुन अहम कमु कयो आहे त असांजे जेके क्लासिकल असांजा शाइर आहिनि, जिन में शाह लतीफ़ खां वठी असीं मीर अली नवाज़ नाज़ ताईं जहिड़नि शख़्सियतनि खे ॾिसूं था त सची पुछो त असांजी जेको सिंध में वॾनि गवैयनि बि जेकॾहिं सिंध में मिसाल आशिक़ अली ख़ान ॻायो आहे, उस्ताद उमेद अली ख़ान ॻायो आहे, उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान सिंधी काफ़ी कलाम खे क्लासिकल न पर नीम क्लासिकल अंदाज़ में तान पलटे सां ॻायो आहे। पर उनजो बादशाह ऐं सुठे तलफ़ुज़ सां, छाकाणि त अलहदीन नूनारी माना सिंध ऐं नूनारी ऐं सिंध माना अलहदीन नूनारी। त हाणे आउं जेकॾहिं इन सॼी ॻाल्हि खे समेटियां त असांजी उत्तर सिंध उहा भागवंद असांजो उहो इलाइक़ो आहे या उहो असांजो हिसो आहे जंहिं असांखे सभ खां अवल क्लासिकल गायकीअ में अलहदीन नूनारी पैदा करे ॾिनो। ऐं उनखां पोइ ई जेके ॿिया आहिनि जिन में जा असीं उनजो नुमायां तरीक़े सां नालो वठी सघूं था, जीअं उस्ताद मोहम्मद जुमन आहे। उस्ताद मोहम्मद जुमन खे बि तव्हां क्लासिकल या नीम क्लासिकल गवैयो ऐं पोइ लाइट क्लासिकल बि चई सघो था, बिल्कुलु लाइट बि चई सघो था। त उन सां गॾोगॾु असां जेको ॿियो वरी पोइ उस्ताद मंज़ूर अली ख़ान, छाकाणि त उनजे बैग ते हिकिड़ो घिराणो आहे पूरो उस्ताद उमेद अली ख़ान जो, जंहिंखे ग्वालियर घिराणो सॾियूं था। ऐं एतिरनि ज़बरदस्त माण्हुनि जे विच में रही पंहिंजी शनाख़्त पैदा करणु ऐं पंहिंजी गवैये सां पंहिंजी गायकीअ सां पंहिंजो पाण खे मंझराइणु, त पोइ सच पुछो त आउं त अलहदीन नूनारीअ खे सलाम पेश कंदुसि जंहिं न फ़क़ति ॿ रंग पैदा कया अथव। ॿियो रंग बि आउं तव्हांखे ॿुधायां थो त अलहदीन नूनारी को सिर्फ़ु काफ़ी रंग जो ॻाइण वारो थोरी आहे। गवैयो त पंहिंजी जाइ ते आहे, पर अवाम ताईं पहुचण जे लाइ वॾियुनि जेके बाज़ौक़ ॿुधंदड़नि जे समातुनि ताईं पहुचण जे लाइ हुन काफ़ीअ जो बि सहारो वरितो आहे। पर सच पुछो त असीं बाद में जेके ग़ज़ल था ॾिसूं जिन खे असीं सिंगार अली सलीम, छाकाणि त निशान आहे, माइल स्टोन आहे। मोहम्मद यूसुफ़ खां बि पहिरीं असांजे ग़ज़ल गायकीअ खे सिंधी मौसीक़ी में राइज करण वारो अलहदीन नूनारी आहे या उन खां पोइ सिंगार अली सलीम जेको उनजे नक्श क़दम ते हलियो। त हाणे इहे ॿई हवाला आहिनि, ॿिन्ही हवालनि जो बुनियादु विझंदड़ असांजो जेको आहे गवैयो सिंध जो, जीअं सुठे तलफ़ुज़ सां ऐं ग़ज़ल खे ग़ज़ल सम्झी ॻायो, काफ़ी खे काफ़ी ॻाए सघिजो, त पोइ इहो असांजो अलहदीन नूनारी आहे जंहिंखे असांजो सलाम आहे। मर्दन मर की सिर ते जायो इश्क जो बार उमाल की आयो मर्दन मर की सिर ते जायो
हद न पोते हटे हटे मोला हद न पोते हटे हटे मोला काम इने बुजुर्गान में सब दिया ना सते सते वो मर्दिया के मैदान सब दिया ना सते सते वो दो कमला मत ओ दिल के प्यारे दो कमला दो कमला दिल के प्यारे घेरा झुटियो पल्लव में पाए लगा पास लते लते मोला लगा पास लते लते रहा नब्बे नकीन मुंहिंजी तरह इहा आहे त अहिड़े क़िस्म जो गवैयो वरी सिंध में पैदा ई कोन थियो आहे। बुनियादी तौर ते अलानो ख़ान पंहिंजे पीउ सां ॻाईंदो हो लालू नूनारी। पोइ जेको असां ॿुधियूं ॻाल्हियूं त मीर अलीनाज़ ख़ान जी महफ़िल में लालू कोशिशि कई त मूंखे को ॿिनि कलामनि जो मौक़ो मिले त उन सां गॾु अलानो ख़ान नूनारी चपड़ीअ यकतारे ते ई हुन सां शामिलु हुयो। पोइ लालूअ कोशिशि इहा कई त पंहिंजे पुट खे हुन मौक़ो उते जॾहिं अलाने ख़ान कलाम ॿ ॻाया जंहिंमें हिकिड़ो त इहो कलाम बि आहे आम खां पासे था ओरीन दरिया ख़ान जो कलाम हो। त इहो जेको हुन कलाम सम्झो त हिकिड़े क्लासिकल अंदाज़ सां ई चइजे पर चपड़ीअ यकतारे ते त उतां जा जेके मौजूदु ॿाहिरां जेके गवैया आयल हुया उहे यकीननि ॾाढो हैरान थिया ऐं सुठा हुननि खे इनाम इकरा मिलिया। पोइ उन खां पोइ हुन बि चाहियो पिए त अहिड़े क़िस्म जी दरबारुनि में जॾहिं क्लासिकल माण्हुनि जी या क्लासिकल फ़नकारनि जी हिकिड़ी इज़त अहमियत रहे थी पोइ हुन वधि में वधि कोशिशि कई अलाने ख़ान नूनारी क्लासिकल जे हवाले सां। पोइ असां जूं ॿुधियूं ॻाल्हियूं त मुबारक अली ख़ान वटि थोरी सिखिया वरितई ऐं बीबे ख़ान सां हुन गॾु ॻायो। गॾु मां मुराद आहे जीअं पंहिंजो शेर सां ॻाइबो आहे। असांखे यादगिरी आहे कंहिं दोस्त जे चवणी त नथू शाह कोटड़ीअ में इहे वॾा मेला थींदा हुया राग बेराग जा त उते ज़ाहिर त रंग त काफ़ीअ जो हुयो त अलाने ख़ान जेको काफ़ी ॻायूं ऐं ख़ासि करे क्लासिकल अंदाज़ सां त आम माण्हू हुनखे ॾाढो पसंदि कयो ऐं ईअं सम्झो त ॼण ॾोकड़नि जो ॼण वसकारो थी वियो। त पोइ उतां बीबे ख़ान में ऐं हिन में बि थोरो हिकिड़ो ॼण हिकिड़ी विथी पइजी वई। त चवण जो मक़सदु त अलानो ख़ान जॾहिं जंहिं बि महफ़िल में ॻाईंदो हो त ईअं सम्झो त महफ़िल खे गरमाए छॾींदो हो। असांखे हिकिड़ी ॿिए दोस्त हिकिड़े ॿुधायो त खाही राहो में हिकिड़ी महफ़िल थियणी हुई अलाने ख़ान खे घुरायो वियो हो त अलाने ख़ान उते अचण सां सुम्ही पियो। सुम्हण खां पोइ हुनखे ज़ोरी जो उथारियो त 12 बजे धारा की सख़्तु गर्मी हुजे पर जेॾीमहिल अलानो ख़ान अची जो वेठो त हिकिड़ो कलाम हिकिड़े कलाक जो ऐं यकीनन हिकिड़ी सम्झो त महफ़िल में गर्मी पैदा थी वई। त अलानो ख़ान हक़ीक़त में त जंहिं बि महफ़िल में क्लासिकल जे अंदाज़ सां ख़ासि करे जॾहिं ॻाईंदो हुयो त महफ़िल खटे वठंदो हो। हमेशा रात लगन दौलती बुझे सना क्या फिरात तोरी चिकन जात कभी भी आन सगन आब सारे म्याला म्या पायो मुहमूनन में म्या टुकड़ा अंदर वेठा ओथा डोरी
हीउ सिंध जो पहिरियों गायक हो जंहिं देसी सिंधी राग सां गॾु क्लासिकल मौसीक़ीअ में बि तमामु घणी महारत हासिल कई। ख़ासि तौर ते तान में वॾी महारत रखंदो हो। उस्ताद आशिक़ अली ख़ान जो शागिर्द बणियो। संदसि आवाज़ सन्हो, ऊचो, गर्जदार ऐं लोचदार हो, जंहिं में तरन्नुम ऐं सोस मौजूदु हो। हिन खे हर क़िस्म जे राग ते वॾी महारत हासिल हुई। पाण आसा ऐं भैरवी बि कमाल जी ॻाईंदो हो। हुन मुंबई, लखनऊ ऐं मद्रास में पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करे पाण मञायो। साईं नियाज़ साहब, आउं मौसीक़ी जो हिकिड़ो नंढो तालिब इल्मु आहियां ऐं मुंहिंजी नाक़िस ऐं थोरी मालूमात मुताबिक़ उस्ताद अलाणू ख़ान नूनारी जेको मुंहिंजे नज़र में सिंध जो तानसेन हुयो। तव्हां तानसेन जो त ॿुधो हूंदो त भई तानसेन हो अकबर बादशाह जो रतन, पर जेकॾहिं सिंध जो को तानसेन सॾिजे या चइजे या इल्मी अमली या गायकी जे हिसाब सां जेकॾहिं को अहिड़ो कहिड़ी का राय ॾिजे त मुंहिंजी नज़र में सिंध जो तानसेन हुयो। पर हिकिड़ी जेका ख़ासि जेका ख़ुसूसियत जेका अलाणी ख़ान नूनारी में हुई, थोरे जो ॾिसो न, हिकिड़ी आउं जेकॾहिं ॻाल्हि ॿिए पासे न हली वञे त इहा चवां त गायकनि जे अंदरि हिकिड़ा ॿ क़िस्म आहिनि जेके ख़ुदि गायकनि पाण बनाया आहिनि। हिकिड़ा मिरासी, ॿिया ग़ैर मिरासी, जिन खे मिरासी वरी अताई चवंदा आहिनि। त जेकॾहिं असीं भेट कंदासीं त अलाणू ख़ान नूनारी जेको हो, जेके मिरासी जेके घराने वारा गायक हुआ उन्हनि खां बि तमामु चढ़ियल गायक हो। हुनजी जेकी गायकीअ जो जेको अंदाज़ हो उन खे सिंध में मौजूदु त छा, पर बरे सग़ीर में जेके गायक हुआ उहे अलाणी ख़ान जी गायकी खां ॾाढो लहराईंदा हुआ, लवाईंदा हुआ ऐं हुनजे साम्हूं ऐं हुन सां गॾु वेही ॻाइण में माना हिमत हर को उहा न करे सघंदो हो। सभ खां पहिरीं ॻाल्हि त तव्हां ॿुधो हूंदो त क्लासिकल गायकी में जेके तानूं लॻंदियूं आहिनि, भई तयारी जी तान आहे, जिगरी तान आहे, चलतू तान आहे, या पंहिंजो जेको त घमक तान आहे, इहे तानुनि जा क़िस्म आहिनि जेके इहे क्लासिकल मौसीक़ी जी ज़बान में टर्मनोलॉजी में इन्हनि जा नाला ॿिया आहिनि। माना उहे तानूं आहिनि जेके क्लासिकल मौसीक़ी जूं, उहे चारि क़िस्म जूं तानूं आहिनि। उहे उड़चक, रागिंग, सामक ऐं सरानक, उहे दर्जाबंद तानूं आहिनि। कमाल हो उस्ताद अलाणी ख़ान नूनारी जो त इन्हनि चइनी क़िस्म जे तानुनि ते उनखे तमामु घणो उबूर बल्कि मलको हासिल हो। ऐं कॾहिं कॾहिं त ईअं थींदो हो जो ईअं लॻंदो त मौजज़ाती को करामाती ॻाइणु आहे हुनजो, त जेॾी महिल हुनजी नोटेशन या हुनजी तान या सरगम हलंदो हो त इहे चारई क़िस्म केॾी महिल गॾे पाण में मिक्स करे बि छॾींदो हो। तयारी जी तान पवंदी हुई हुन में, त जेका सा घमक जी तान पवंदी हुई, जिगर जी तान वरी हेठियुनि सुरनि में जेॾी महिल हूंदो त हुनजी घमक बि हलंदी पई, त वरी दरमियानी सुरनि में जेको तो हुनजी जेका पंहिंजो जिगरी तान पई हलंदी हुई, ऐं वरी मथे जेॾी महिल मथियनि सुरनि में, टीप जे सुरनि में हुन जूं तानूं जेॾी महिल वेंदियूं तयारी जूं, त यकीन करियो त हैरत थींदी त हिकु करामत पई थिए या को मौजज़ो बि थिए जो हेॾो ॻाइण त भई वॾनि वॾनि गायकनि खां बि उहो वॾा वॾा नामवर गायक तमामु सुठो ॻाए विया आहिनि। ऐं ईअं न त को उन्हनि जो कमु को ख़राबु हो, पर जेकॾहिं भेट कंदासीं त उस्ताद अलाणी ख़ान नूनारीअ जो ॻाइण जो अंदाज़ हुननि सभिनी खां निरालो हो। हिकिड़ो ॻोठाणो गवैयो थी करे जंहिंजे मौसीक़ी जेको हुन जे अबनि में हिन ॾाॾनि में हुई, हा एतिरो ॿुधण में आयो त संदसि वालिद साहिबु मौसीक़ी थोरी घणी ॻाईंदो हो, पर उहो एॾो वॾो को उस्ताद कोन हो जो अलाणी ख़ान खे तरबियत ॾे मौसीक़ी जी, जो हुनखे पंहिंजे घरां ई इल्मु मिले। पोइ उन पंहिंजे पुट खे यानी उस्ताद अलाणी ख़ान खे उस्ताद आशिक़ अली ख़ान जो शागिर्द बनायो। पर उस्ताद बि रुॻो ॿुधाईंदा आहिनि, महिनत त वरी बि शागिर्द कंदो आहे ऐं कुदरत जी देन हूंदी आहे। पोइ कुदरत बि हुन ते महिरबानी हुई जो अलाणू ख़ान नूनारी चौमुखो गवैयो थी वियो। हाणे तव्हां मूंखां ई सवालु कंदो त हा, त चौमुखो गवैयो थी वियो। चौमुखो गवैयो हूंदो आहे जेका माना मौसीक़ी जा चारई घर उहे जेके हुजनि से हुनजे अंदरि समाइजी वञनि, मतिलबु गले खां तमामु घणो सुरीलो हुजे, या कुदरत जी देन आहे जेका अलाह जे तरफ़ां अता थींदी आहे। अलाणू ख़ान गले खां तमामु घणो सुरीलो हो। वरी हुन जेका महिनत कई हुई, जाखोड़ कई हुई, उहा बि अलाणी ख़ान नूनारी जी तव्हां जेके कम में तव्हांखे ॾिसण में ईंदी। उन खां अलावा वरी इल्मदारीअ जो जेको टियों घर आहे, त इल्मदारी जे हिसाब सां तव्हां ॾिसंदो त उस्ताद अलाणी ख़ान नूनारी अहिड़ा अछोप राग, मुश्किल राग, उन्हनि में गाना कलाम ॻाए छॾिया। ख़्याल गायकी जो त तमामु घणो माहिर उस्ताद गायक हो, पर हीअ हुन जा जेके कलाम हुआ उहे बि तव्हां ॿुधंदो ॼण तव्हांखे लॻंदो त को क्लासिकल ख़्याल पियो हले। त इहा हुनजी इल्मी जेका सा क़ाबिलियत ऐं लियाकत ई टियों घर उहो। चोथों घर लयकारी जो, यानी लय जो शोबो। लय जे शोबे में
जेके बि अंदाज़ लय जा आहिनि, आड़, कवाड़, बराड़, एवर, आसरो, इहे सभु लय जा क़िस्म आहिनि जेके गायकी जे अंदरि इस्तेमालु कबा आहिनि। उस्ताद अलानु ख़ान आड़ जो बि माहिर हो, कवाड़ जो बि माहिर हो, जेको सिंधीअ में अंग्रेज़ी में चवंदा आहिनि बिफोर बीट, ऐं आड़ जो माहिर हो जेको आफ्टर बीट जेको, वरी एवर आसरो यानी आसरे में रखी सम लॻाइणु या सम खां पोइ वरी आसरो ॾेखारणु, इहे सभु जेके टेक्निकल जेके ख़ूबियूं हुयूं लयकारी जूं, तव्हां पुछो त चौमुखो कीअं आहे, यानी लयकार बि नंबर 1 जो, इल्मदार बि नंबर 1 जो, गले खां गायक बि नंबर 1 जो, ऐं महिनत बि तमामु इंतिहाई ख़ूब। इहे चारई घर जेके हिकु ई वक़्तु जॾहिं कंहिं फ़नकार में कलाकार में गॾु थींदा आहिनि त उन खे बाकमाल गायक चइबो आहे। इन हिसाब सां जेको आउं चवंदो आहियां त उस्ताद अलानु ख़ान जो ॾिसो न, कई अहिड़ा गायक हूंदा आहिनि वॾा इल्मदार हूंदा आहिनि पर गले खां सुरीला न हूंदा आहिनि, इल्मु रहिजी वेंदो आहे। कई अहिड़ा गायक आहिनि जेके गले खां बि ॾाढा सुरीला हूंदा आहिनि, इल्मदार बि हूंदा आहिनि पर लयकार न हूंदा आहिनि। हाणे जेको ॾाढो सुरीलो पियो ॻाए पर हाणे लय में ॻाए ई नथो, वरी ॾाढा सुरीला हूंदा आहिनि पर हुननि वटि इल्मी उन्हनि जी क़ाबिलियत एतिरी कान हूंदी आहे, बसि 2-3 आइटमनि ते उन्हनि जो गुज़ारो हूंदो आहे। हुननि वटि इल्म जो ज़ख़ीरो या बारूद कोन हूंदो आहे जेको हू मैदान में पेश कनि। त जॾहिं इहे चारई शयूं गॾु बियूं आहिनि न, त उन्हनि चइनि शयुनि मां जेको फ़नकार जेको पैदा थींदो आहे, जेको ठहंदो आहे, उनखे अलानु ख़ान नूनारी चइबो आहे। अलानु ख़ान नूनारी सिंध जो तमामु वॾो क्लासिकल गायक आहे, ऐं नादरीन जॾहिं हुनजो आवाज़ु ॿुधंदा त उनखे महसूसु थींदो त हुनजो केॾो ख़र्जी जानदार आवाज़ु आहे, ऐं उहो गले सां पंहिंजे दिलि सां जेको आहे उहो ॻाए थो, ऐं उनजो नकली या उहो आर्टिफिशियल वॉइस ई न आहे, नेचुरल वॉइस आहे, ऐं ख़र्जी आवाज़ु जंहिंखे क़दरदान चवंदा आहिनि। मौसीक़ी जे दुनिया में मौसीक़ी जे टर्मिनोलॉजी में चवंदा आहिनि ख़र्ज जो आवाज़ु आहे, ख़र्जी आवाज़ु आहे। बाबा साईं जन ॻाल्हि कंदा हुआ त अलानु ख़ान नूनारी राणीपुर में तमामु घणो ईंदो हो, ॾाढो ख़ुशपोश, ख़ुशि लिबास, ऐं हुन जा काफ़ी जेके आहिनि उहे फ़ोटो बि उन ज़माने में जेके फुल सूट सां फ़ोटोज़ अथसि, फुल सूट ते कुलो पायूं बीठो आहे, किथे पटको ॿधी बीठो आहे, पर फुल सूट पियल अथसि, ॾाढो हिकिड़ो ख़ुशि लिबास माण्हू राणीपुर में ईंदो हो। बाबा साईं चवंदा त हुनखे भलनि घोड़नि ऐं टांगनि जो ॾाढो शौक़ु हूंदो हो। त राणीपुर जॾहिं बि अलानु ख़ान नूनारी अचे ऐं दरगाह ते का महफ़िल करे या आसे पासे काई बि मौसीक़ी जी महफ़िल करे, त उन खां पोइ बोदले साईं जा जेके पीरज़ादा आहिनि इन्हनि सां उनजी ॾाढी वेझड़ाई, त पोइ जेको टांगनि ऐं घोड़नि जो को सौदो थींदो त हिते अलानु ख़ान नूनारी बोदले वारनि पीरज़ादनि वटि काफ़ी ॾींहं तरसियो पियो हूंदो जेसि ताईं को सुठो टांगो या सुठो घोड़ो हुनखे मिले जीअं त चढ़ी वञे। त राणीपुर हाणे इहा हिकिड़ी उनसियत आहे, इहो हिकिड़ी उन राणीपुर जे माण्हुनि सां हुनजो ॻांढापो हो। ॻांढापो ईअं कोन हो त को वॾो वापारी हो, पर हिकिड़ो शौक़ीन माण्हू हो, ऐं हुन जेके बि पंहिंजे दौर में जेके बि हुनजा हाणे अवेलेबल जेके आर्काइव्स में जेके बि मटीरियल आहे उन में तव्हां ॾिसंदव हुनजो मशहूरु कलाम हो, इतने ही सो कितने ही, इहा कोन पिया ॿोलींदा सचल साईं जी काफ़ी आहे। हाणे उहो उनजो एॾो बेसिक हिकिड़ो क्लासिकल हिकिड़ो अंदाज़ आहे जो उन खां पोइ अब्दुल गफ़ूर फ़क़ीर उनखे ॻायो, उन खां पोइ आबदा परीन उनखे ॻायो आहे। ठीकु आहे, उन में एडिशन अल्ट्रेशन थिया आहिनि, फ़नकार पंहिंजी उन में महिनत या पंहिंजो हिकिड़ो रंग भरियो आहे, पर जो बेस जेको आहे उहो अलानु ख़ान नूनारी वारो आहे, जो इन राग खां हटी करे उनखे जेकॾहिं ॿिए कंहिं राग में कंपोज़ कंदा त शायदि इहा काफ़ी सचल साईं जी ईअं न बीही आहे जीअं अलानु ख़ान नूनारी बीहारी आहे। सो अलानु ख़ान नूनारी जो ख़ालिसतन रागी त तमामु घणा हुन ज़माने में, पर असांजो ख़ालिस सिंधी गवैयो क्लासिकल रागी हो, जंहिंजो हिकिड़ो अलॻि मक़ाम हो, ऐं जेको पंहिंजे दौर में कंहिंजी कापी न कंदो, हुनजी पंहिंजी हिकिड़ी सॼी ओरिजिनल प्रोडक्शन आहे, पंहिंजो सॼो ओरिजिनल कमु आहे,
ऐं हुन जेके बि कलाम ॻाया काफ़ियूं ॻायूं उन्हनि में उनजो इंतिख़ाबु तमामु कमाल जो आहे। ऐं हुन उस्ताद मंज़ूर अली ख़ान जहिड़नि नायाब हिकिड़नि मानायतनि फ़नकारनि वांगुरु अलाने ख़ान नुनारी बि कॾहिं का बाज़ारी या फहिश या इन क़िस्म जी शाइरी ॻाई कोन जिन मां माण्हुनि खे को रूहानियत खां हटाए छॾनि। किथा भगवा किथा नटुआ किथा भगवा किथा नटुआ किथा नाच नचेंदा नचेंदा ओ किथा नाच नचेंदा नचेंदा इतने सुखित नहीं इहो कोन पिया बोलेंदा बोलेंदा इतने सुखित नहीं इहो को राग जी मूंखे ॼाण न आहे, लेकिन ख़ान साहब हिकिड़ो पंहिंजी माण्हू जेके ज़िक्र कनि था त ख़ान साहब पंहिंजे वक़्त जो राग जे हवाले सां तमामु सुठो शोहरत रखंदो हो। पर हुन सां गॾु ख़ान साहब ज़ाकिर बि हुयो, जेको रोड़ी में आख़िरी माण्हू ॿुधाईंदा आहिनि त करबला जेका नाई जी थींदी आहे उन में आख़िरी ज़ाकिर ख़ान साहब हूंदो हुयो, जंहिंमें लाउड बि न हूंदा हुया, पहिरें खां वठी आख़िर ताईं माण्हू। ऐं राहिब जा जीअं 7 पुट हूंदा, 7 ई पुटनि जो अलॻि अलॻि मज़मून अलॻि अलॻि बंद पढ़ंदो हो, जेके पुराणा माण्हू ॿुधाईंदा। हाणे 52 त हुननि जी लाॾाणो आहे, उन खां पहिरियों जी ॻाल्हियूं आहिनि इहे। बसि मूंखे एतिरी ॼाण आहे, मां हाणे इन खां वधीक बाक़ी उन्हनि जो हर शइ पई आहे मां वटि अमानतूं। कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं तव्हां वटि पयूं आहिनि साईं? साईं तस्वीरूं ख़ान साहब जूं इहे जेके आहिनि, जेके उनखे पंहिंजो कंठा कुलाबा पाईंदो हुयो, जेको हुनजो हूंदो हाल वसलो, उहो सॼो पियो आहे मां वटि। अच्छा। हा, फ़क़ीर हूंदो हो साईं, उहो दरवेश हूंदो हो। हाणे मां लाहौर में हिकिड़े दोस्त सां जेको राग जो तमामु सुठो ॻाइण वारो हुयो ऐं क्लासिकल घर जो माण्हू हुयो, उन सां मां हुनखे रिकॉर्ड ॿुधायां, मां चयो यार हे त ॾिस भला तव्हां क्लासिक सां शौक़ु था रखो, त ॿुधी करे कननि खे हथ हणी चए पियो इसे तो हमारे फेफड़े फट जाएंगे। मां चयो उहो कीअं फट जाएंगे भाई, ये बि तो जी भाई बड़ी रियासतें, ये बहुत बड़ी रियासतें। हुनजो चवणु मक़सदु इहो। सो हाणे त साईं तव्हांजो आवाज़ु कोन्हे, हाणे इको आहे। साउंड वारनि खे पैसा ॾियो, पंहिंजी मर्ज़ी जो आवाज़ु कढाए करे जेको आहे माण्हुनि खे ॿुधायो। हा, अॻे साउंड हूंदा कोन हुया, असली साउंड हूंदा। सो इहो ई आहे जेको आहे। अलाह तव्हांखे ख़ुशि करे। अॻे सच हुयो, हाणे सच न आहे। अॻे बि कूड़ हूंदो हुयो, पर थोरो हूंदो, अटे में लूणु हूंदो हो, हाणे वरी लूण में अटो थी वियो आहे। ख़ान साहब अलाने ख़ान नुनारी जो कहिड़ो काफ़ी कलाम आहे जेको तव्हांखे पसंदि हुजे? पसंदि त सभई हूंदा, पर वधीक जेको हुजे तव्हांखे पसंदि? साईं उहो इहो पढ़ियनि जेको आहे आया की न मारूं, ऐं ॿियो जेको आहे सो हा बि आहे, इनकार बि आहे, इक़रार बि आहे। तुंहिंजी रंग सुहिणा मां छा सम्झां, आसान बि आहे, दुश्वार बि आहे। मौला मुझे फरियादी आवाज़, मौला तू दूर रहे बलिया, मौला तुझे फरियादी आवाज़, मौला इन पे गुनाह जे मारण ते, इन पे गुनाह जे मारण ते सोची रुपया तलवार। संदसि केतिरा ई कलाम रिकॉर्ड थियल आहिनि जॾहिं त ख़ान साहब अल्ह ॾिने नूनारी पंहिंजी हयाती में शादी कोन कई। हुन 21 जुलाई 1951 ते वफ़ात कई। संदसि आख़िरी आरामगाह सखर जे कुरेशी ॻोठ वारे मक़ाम में आहे।